मींह वसाए अचां त ख़बर थई त सिज कहिड़ो जवाब ॾिनो। ऐं मीकाईल सदाई मूंखां पुछंदो हुए ऐं मां जवाब ॾींदो हुयुसि त केॾी महिल थो लहां। अॼु मूंखां न पुछ त केॾी महिल थो लहां। कंहिंखां पुछां चवे थो होॾे अलीअ खां पुछ त केॾी महिल थो निमाज़ पूरी करे। अॼु मूंखां न पुछ त मां केॾी महिल थो लहां। अॼु अलीअ खां पुछ त केॾी महिल थो निमाज़ पूरी करे। हो निमाज़ पूरी करे त मां देर ई कोन कंदुमि। सभिनी खे ख़बर आहे त अली अली आहे। जिब्राईल मीकाईल इसराफील इज़राइल खे ख़बर आहे त अली चओ अली जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो नारो भरे हणे। जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो नारो भरे हणे। जंहिंजो चैन यारनि सां प्यार उहो नारो भरे हणे। जंहिंजो पंजतन पाक सां प्यार उहो हथ मथे खणे। टिकट जन्नत जी हैदर अॾींदो। टिकट जन्नत जी हैदर अॾींदो। पंहिंजे हथनि सां पाण वॾींदो। चो पंहिंजे हथनि सां कहिड़ो फिक्र आहे। नारो हणी वेही रहे इंशाअल्लाह ताला बेड़ो पार थींदो। पंहिंजे हथनि सां पाण वॾींदो। जेको उन जन्नत वञण लाइ तयार उहो नारो भरे हणे। जंहिंजो मौला अलीअ सां प्यार उहो नारो भली हणे। सुनो अली उल मुर्तज़ा शेर खुदा बीठो आहे वेठो केरा चो सुनो हुसैन वेठो आहे। मुझे सुने अली उल मुर्तज़ा शेर खुदा निहारे करे सुने हुसैन दे फरमायो। सुने हुसैन दे फरमायो मुझो नालो अली आओ असदुल्लाह आओ ऐनुल्लाह आओ वजहुल्लाह आओ फातिह खैबर आओ हौज़े कौसर। महबूब जो सॼल भा महबूब मूंखे चयो जंहिंजो मां मौला उन जो अली मौला। हज़रत अली पंहिंजी तारीफ़ ॻणाईंदो थो वञे। सुनो हुसैन बीह चवे थो बाबा हिकिड़ो मिंट त बीहजो। छा चयो सुणे हुसैन बाबा हिकिड़ो मिंट त बीहजो। केॾी महिल चई जेॾी महिल सुणे अलीअ चयो अना असदुल्लाह ऐनुल्लाह वजहुल्लाह फातिह खैबर हौज़ी कौसर। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ अली पंहिंजो शान ॿुधाईंदो वियो। सुणे हुसैन चयो बाबा हिकिड़ो मिंट बीहजो। मुंहिंजो सुणो अली बीठो निहारे चवे थो तवज्जो कजा निहारे चवे थो ओ मुंहिंजा बाबा माज़रत सां जी बचड़ा हुसैन बाबा जो शान पिया ॻायो उहो मुंहिंजो बाबो आहे या तव्हांजो बाबो आहे। सुनो हुसैन थो चवे बाबा जंहिंजो शान पिया ॻायो उहो त मुंहिंजो बाबो आहे। तव्हां पंहिंजे बाबे जो शान ॿुधायो। ॻाल्हि कंहिंजे हक़ में थी वञे चो बाज़ी काॾे थी वञे वरी चो काॾे थी वञे हुसैन ॾे। पर हार जिथे हार नालो हुजे उते अलीअ जो नालो चओ उते अलीअ जो नालो थी नथो सघे। सुहिणे अलीअ निहारे चयो सब्र कर बच्चा हुसैन हाणे सवाल थो कयां पोइ जवाब ॾिजां। सवाल तो कयां पोइ जवाब ॾिजां। मुंहिंजो हुसैन तयार वेठो आहे। मुंहिंजे सुहिणे अलीअ चयो मुंहिंजा पुटड़ा जन्नत जा सरदार पंहिंजा पुटड़ा जन्नत जा सरदार ॾेखार।
जॾहिं सुणे हुसैन जो सवाल ॿुधो निहारे चवे तो बाबा मुंहिंजा हथड़ा मथे थी विया अज़ीज़ा ने मन इन अजीब कचहरीअ जो मज़ो इन करे ॿुधायो मई कचहरीअ जी कचहरी बि ॿुधाई मई हसनैन करीमैन जो शान बि ॿुधायो मई मता चवी दरुगी इमाम हुसैन हाणे इमाम हसन खे बि ईअं ई ॿुधंदो हल छो त जेको सुन्नी आहे उहो इमाम हसन सां बि प्यार कंदो आहे त इमाम हुसैन सां बि प्यार कंदो आहे अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चार यार इमाम हुसैन ॿुधी हाणे इमाम हसन ॿुधाई या न जे चवी त ॿुधाई जे चवी त करबला वठी हलई इमाम हसन खे भी ॿुध हा मुंहिंजा यार इमाम हसन खे भी ॿुध केरा इमाम हसन हिकिड़ो जुमिलो ॿुधी तकड़ में दिल ठार कायनात जे अंदर एतिरा अंबिया हुया उन्हनि खां बाद शहीद सिद्दीक सहाबी हुया मगर कंहिं में बि एतिरी अल्लाह जुर्रत कान ॾिनी जो इहो जुमिलो चवे त मुंहिंजे चेहरे ॾे निहारे सुणे इमामुल अंबिया जो सिकूं लाहियो अगर कायनात में रब्बे ज़ुल जलाल अहिड़ो को चेहरो बनायो आ जंहिंदे निहारे मुझे महबूब जा सहाबी मदीने वारे मीर जो सिक्को लाहींदा हुया ओहो को बियो नाहे जो मुझो सुनो इमाम हसन पाक सुभान अल्लाह अम्मा फिजा खां पुछ ओ मुझे महबूब जी दीवानी मुझे महबूब जे बचड़न जी परवानी बादशाही छदे करे दरे मुस्तफा जे बचड़न जी गुलामी कबूल करण वारी जरा तू त बुधा इमाम हसन जेला अम्मा सोई फिजा बुधाई थी अम्मा इन करे तो चवा जो बादशाही छदे मुझे महबूब जे बचड़न जे दर जी गुलामी बनिया सोनी फिजा बुधाई दिया सोनी फिजा इमाम हसन ला बुधा सोनी फिजा बुधाई दिया त हमेशा जेला इमाम हसन ही हलंदो आ सुभान अल्लाह कीअं हलंदो आ चओ सुभान अल्लाह चओ चओ कीअं हलंदो आ तो त मास्क पातो आ त मुझो जरासीम बे खे न मफलूज करे अगले मास्क पातो आ त मुझो जरासीम बे खे न बीमार करे तो असा हिक बे जे ट्रिप खां पातो आ मुझे सोने हसन निकाब छो ॾिनो आ इन करे निकाब ॾिनो आ त जीअं निकाब लहंदो हुयो गलीअ में सुनो हसन ईंदो हुयो हेॾहूं वारा हीअं बीही वेंदा हुया हेॾहूं वारा हीअं बीही वेंदा हुया छो बीही वेंदा हुया सब कंहिंजे साम्हूं उहो चेहरो अची वेंदो हुयो जंहिं जहिड़ो रब चेहरो ॿियो सुभान अल्लाह हसीनन जो हुस्न सुभान अल्लाह कयो कुलई कठे झलक महबूब जी सब खां मथे मथे हसीनन जो हुस्न हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी सब खां मथे मथे सवे चंद्र कढो कजन भली मैदा अचन सवे चंद्र कढो कजन भली मैदा अचन पीरीअ सां से भला पुजंदा किथे किथे हसीनन जो हुस्न दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नाहे खुदा पाक अहिड़ो सुहिणो चौठायो ई नाहे दुनिया में को अहिड़ो चेहरो आयो ई नाहे खुदा
ठाही दो खुदा न चाही दो खुदा चो चो न ठाही दो खुदा न चाही दो खुदा न ठाही दो खुदा न चाही दो खुदा पुनल आयो असां जे पुखे पुखे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी सब खां मथे मथे हसीनन जो हुस्न ॾिठो जन बि सुहिणो यूसुफ कटियूं पंहिंजूं आङुरियूं अकुल सभु विञाए वेठा सठियूं पंहिंजूं आङुरियूं पर ॾिठो जन मुस्तफा हाय ॾिठो जन मुस्तफा चओ चओ ॾिठो जन मुस्तफा घोरियूं घर ऐं बचा ॾिठो जन मुस्तफा घोरियूं घर ऐं बचा बचल हुई जान साबित ॾिनो सटे सटे बचल हुई जान साबित ॾिनो कटे कटे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे झलक महबूब जी सब खां मथे मथे हसीनन जो हुस्न वरी मता शेर न पढ़ा हिन हिकिड़े खे पूरो कयां ॾिसो थोरो खजीअ जो रीहू करे पियो आका जे अॻियां सदका भरे पियो ॾिसो थोरो खजीअ जो रीहू करे पियो आका जे अॻियां सदका भरे पियो छा पियो चए पीरी मुख थी न परे सुना मुख थी न परे आका मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे सुना मुख थी न परे नथी मुंहिंजी सरे हुजा हर वक्त तो सामा कठे कठे हसीनन जो हुस्न कयो कुलई कठे हसीनन जो हुस्न अल्लाह या फिजा सुणी ॾिसंदी हेॾहूं वारा हेॾे बीही विया हेॾहूं वारा हेॾे बीही विया अदब सां चवंदी सुहिणा कार वहवार बीही वियो ज़रा पर्दो त लॻायो पर्दो त लॻायो उन जो नालो इमाम हसन पाका सॼो मुहर्रम शरीफ़ जो महीनो गुज़री वियो मुझे दिलबर इमाम हसन के याद न करण वारा मयारी ही मुझे अम्मा जो याद रखी छड़ जा उहो मुझो दिलबर हसन ऐलान तो करे काथे जो मदीने जे गलीअ में ॿुध त सही हसन आहे छा मदीने पाक जे अंदर ॿुध इमाम हसन भला लागी तो ॿुध मुझे महबूब मुस्तफा जे हंज में अची वेठो काथे वेठो चो चो काथे वेठो मुझे पिरीअ जे हंज में अची वेठो जिब्रील आयो पैगाम खणी आयो शेर खुदा मौजूद पैगाम ॿुधो वयो ॿुधायो वयो सुहिणो इमाम हसन घरड़े में वयो हज़रत अली अल मुर्तज़ा थोड़ी देर वयो जीअं घर में पहुतो अम्मा फातिमा ज़हरा सुणी मानड़ी खणी
पांजे घोट जे आदो रखंदी आ मुझो दिलबर अली चवंदो आ ओ हसनैन करीमैन जी अमड़ अज वेहो त ॿुधाई त वही कहिड़ी आई आ सुभान अल्लाह मुझी अम्मा फातिमा ज़हरा मुर्गी चवंदी आ ओ मुझा घोट अली तव्हां मानड़ी खाओ मुखे खबर आ तज वही कहिड़ी आई आ सुभान अल्लाह तवज्जो अज ॿुध आले रसूल मुझे सुने अली न्यारे फरमायो ऐ हसनैन करीमैन जी अम्मड़ तव्हां के खबर आ पाण फरमायो हा खबर आ सुनो अली तो पूछे जरा राज खोल सुनी की खबर आ मुझे अम्मा फरमायो तव्हां खां में मुझो बचड़ो हसन आयो जंहिं सॼो राज चे मुखे ॿुधायो सुनो अली निहारे फरमाए तो हा वही जो खबरों बखणी थो अची हाणे अख में तो करे सुनो अली इमाम हसन सुनो ते वेठो आ वरी कुछ टाइम खां बाद नुज़ूले वही थियो आ शेर खुदा बुधो त वही जो पैगाम महबूबन बुधायो अञा इमाम हसन महबूबन जे हंज में वेठो आ सुनो अली अल मुर्तजा तकड़ो तकड़ो अची करे घर जे कह सामान जे पोयां छुपी वेही थो रहे ॾिसां त मुझो बचड़ो वही कीअं थो ॿुधाए अजीज़ा ने मन सुनो अली अल मुर्तजा अन्या मसक शय जे पोया वेठा छुपी इमाम हसन सुनो मुरकंदो अचे पांजे जी जल अमर जे हंज में आयो आ नंढो ॿार ईंदो आ खेॾंदो ईंदो आ अचण सां पाण खे अम्मा जे हंज में अचे छॾे सुकून महसूस कंदो आ इमाम हसन सुने हंज में अम्मा फातिमा ज़हरा जे निहारे मुर्गियो मुझी अम्मा थी फरमाए बच्चा अज मुर्गी पयो अम्मा अज वरी वही आई आ बच्चा वारो कर ॿुधा छा हुकुम आयो आ इमाम हसन साईं ॿुधाईंदो त सदाईं पर अज ॿुधाइण जो अंदाज़ निरालो करे रहियो आ पानी पीनिस थोड़ो कीअं निरालो करे रहियो आ इमाम हसन साईं कुछ जुमला ॻाल्हाए वरी हबकाए वरी ॻाल्हाए मुझो पाणी वरी ॻाल्हाए वरी हबकाए इए जॾहिं 3-4 दफ़ा हबकाए ओ प्यारे जे रहण वारा कन खोले ॿुधी दिल खे जुमलो ठारे वठजा जॾहिं 3-4 दफ़ा हबकाए त अम्मा केर जो जन्नत जे औरतन जी सरदार अम्मा फातिमा ज़हरा थी पूछे बचड़ा हसन जी मुझी जी जल अम्मा वही त सदाई ॿुधाईंदो आ पर हब कंदो नहीं अज हबकी हबकी पियो ॿुधाई निहारे चवे थो अम्मा सदाई बिना हब कण जे इन करे ॿुधाईंदो हा जो बाबा लिकी कोन ॿुधंदो आ अज बाबा लिकी ॿुधी रहियो आ इन करे हबकाए ॿुधाए रहियो उन जो नालो अथई इमाम नालो वठ दिल ठरई वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना जेतिरो चवी कुरान पढ़ा पर ज़ाहिद चने चयो त साईं एड़ो को किसो कुर्ब जो खणजा जो सालन ताईं याद रहे वलिल्लाहिल अस्माउल हुस्ना फदऊहु बिहा मुझे बेनियाज रब फरमायो मां अल्लाह के सदीदा कयो सोहणन नालन सां छा सां सदीदा कयो वरी चओ छा सां सदीदा कयो जिया कुरान चवी ये पढ़ा अल्लाह जे इज्जत जो कसम खणी चवा जदे सीने में इश्क मुस्तफा ऐ आले रसूल जो प्यार पैदा थी दोआ असहाबे रसूल जो अदब पैदा थी दोआ कहे कामिल सा जदे निस्बत मिलंदी आ त अलहमद खां वठी बनास ताईं सजो कुरान शान शान बुधाई दोआ हाँ मुझा यार पर निस्बत का सवाल थी दो अल्लाह फरमायो मां अल्लाह के सुणन नालन सा सदीदा कयो
अल्लाहु जमीलुन व युहिब्बुल जमाल। खुदा सुनोआ सूह के पसंद कदोआ। मां तो का सवाल कया इमाम हसन जाओ सुने अली हंजरी में कोडायो कोडाय नालो रखे चवे तो हरब हरब जंग जू चो त शेर शेर जेड़ो नालो रखंदो आ मुझो मुस्तफा इंदो आ अदा अली हे हरब ना हे हसना। वरी अल्लाह इमाम हुसैन दिनो शेर खुदा हथड़न में कोडाए सागियो ऐलान कयो हरब हरब मुझो मुस्तफा इंदो आ अदा अली हे हरब ना ही हुसैना। जने हुसैना सुनो अली निहारे अर्ज कंदो आ मुझा आका ओ हसना जी ई हुसैना जी मुझा आका। अली ते एतरो कुर्ब करे बुधायो इयो हसन ऐं हुसैन जन्नत जे कहीं हिस्से जो नालो आ। हुजूर फरमायो हुजूर फरमायो आका जन्नत जे कहीं हूरुन जा नाला हुजूर फरमायो न खिलमानन जा नाला हुजूर फरमायो न मलाइकन जा नाला हुजूर फरमायो न अर्शिन जा नाला हुजूर फरमायो न। अर्ज तो करे मालिक जने के जा नाला ही कोन त पोई आया किथां जने ही के जा नाला ही कोन के आया किथां। मुझे मदीने जे मीर फरमायो अदा अली ही उहे नालाहन जेके अल्लाह पाजे हुस्न जे हिजाब में छुपाए रखी छड़िया होया। हाँ मुझा सोना इन करे जेडो सद कंदे हसन 100 दफा माना मटाए तने हसन जी माना दिस छाती निकरे हुसैन जी दिस छाती निकरे। तू मुझे महबूब ते दुरूद पढ़ त मां बड़ो कप पानी जा पी वठा। गाल पूरी कदस वायदो कयो थम हा मुजादा। इमाम हसन सुने मदीने तय्यबा जे गलिन में ऐलान फरमायो। कहिड़ो ऐलान कयो इमाम हसन साईं फरमायो त मां हसन जी दिल थी चवे छा थी चवे मां हसन जी दिल थी चवे त अल्लाह जो फर्ज भी पूरो करे अचा ऐं पंहिंजे नाने दिलबर जो निशानियूं ॾिसी पंहिंजे पाण खे वरी ताज़ो करे अचां। माना काॾे वञा चओ काॾे वञा अञा बि नथो खुली हज मदीने में त हुयो न चओ हज ते वञा काॾे वञा हज ते वञा। जॾहिं इमाम हसन सुणे ऐलान कयो त मां हज ते थो वञा 300 सहाबी सुबह ताईं तैयार थी विया। घणा सहाबी भला भला उठ काहे जे बीठा वाह मुंहिंजा सोना हसन जेॾी महिल निकाब पोश निकितो आहे सवारी वारनि ॾे निहारे चवे थो ॾियो ख़बर काॾे था वञो। सभिनी जवाब ॾिनो अल्लाह जो घर बैतुल्लाह ॾिसण था वञो मके पाक में काबे जो दीदार करण था वञो। मुझे सुणे इमाम हसन जो थोड़ो निकाब हेठि कयो सभिनी जे मथा सख्तो तारी थी वयो। जेको जिथे हो ते ॾिसंदो रहियो पाण फरमायो हलो था मुझे रब जे घर जो दीदार करण ऐं वरी सुवारन ते चढ़ी था हलो। जेकॾहिं हसन सां हलो था त पेरे प्यादल हलो जीअं मुंहिंजो महबूब वयो हुयो। हाय हाय वाह मुंहिंजा सोना हसन हिकिड़ो भेरो न मदीने विया हूंदव न केर केर विया आहिनि खुदा सभिनी खे मोकिले मदीने वञो त ख़बर पए मदीने मके जे दरमियान में फ़ासिलो केतिरो आहे। मके मदीने में फ़ासिलो केतिरो आहे उते पहुचो त ख़बर पवे तमन्ना ऐं तड़प त हर दिल जी हूंदी आहे मगर यार मदीने पहुचंदो को आहे। शहर 3 4 5 चढ़ी आया आहिनि पर न ॻाल्हि रहिजी वेंदी शहरनि खे फ़िलहाल वरी पोइ भला राहू जन में गर्मी ॾाढी हूंदी राहू जा टाइम तब्दील कर साईं
मां चाहूं तो तरफ सानी में कन 15 ॾाढी गर्मी हुन मर्ज़ी आ उन्हनि जी बारात अज़ीज़ाने मन इमाम हसन सुणे ऐलान कयो 300 मुझे महबूब जा दीवाना तैयार थी वया उठ छॾियो घोड़ा छॾियो नाज़ छॾियो नखरा छॾियो यार जे पोयां काॾे वया चो यार जे इहे ॾाढो ॾुखियो आहे छॾणु पंहिंजे सुवारनि खे छॾे प्यादल प्यारो प्यारे प्यादल हलणु इहा मामूली ॻाल्हि न आहे इहो इश्क वारो जिन ससुअ चयो त मूंसां हलंदी सा जेका जीउ मिठो न करे हथ न हलणु छॾियो पेर न हलणु छॾियो त गोडन भर गिसकंदियास गोडन गिसकण छॾियो त ठूठन भर ठुरंदियास ठूठन चुरण छॾियो त सीने भर सुरंदियास पोइ बि मिली त मिलंदियास न त घोरी जान जतन तां आशिक जी तमन्ना हूंदी आहे त महबूब जे दर ते पहुचा बहरहाल मुंहिंजा दोस्त तवज्जो रहे मुंहिंजो इमाम आली मक़ाम इमाम हसन मुश्तबा सुहिणो जीअं मके पाक में पहुतो आहे जीअं मके पाक में पहुतो आहे मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जीअं मुंहिंजा दोस्त अज़ीज़ मदीने खां ॿाहिरो मीक़ात मां इहराम पाइबो आहे छा पाइबो आहे खुदा करे मदीने वञो सभई ॻाल्हि यादि करे चो मां कयां त ॿुधण में मज़ो अचे मीक़ात में इहराम पाइबो आहे जॾहिं इहराम पाइबो आहे त पोइ पर्दो बि हटाइबो आहे जेके मदीने खां वठी दाहूं कनि पिया छा पिया चवनि गुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेख आया मुख वेखण आया मुख वेखण आया मुख वेखण घुंड खोल दीदार कराओ मैं आया मुख वेखण शेर जो संगे दफे इमाम अली मकाम इमाम हसन मुश्तबा अग्या अग्या गुलाम पोया पोया हीअं कर त जेको जिते पीही वञे जलवन जो ओहो जलाला जलवन जो ओहो जलाला जंहिंमें रब रखियो कमाला जीअं मके पाक जे सरज़मीन ते इमाम आली मक़ाम इमाम हसन मुश्तबा सुहिणो पहुतो जीअं मताफ़ में लथा जीअं मताफ़ में लथा अॼु त हरम वॾो आहे उन टाइम ते हरम वॾो न हुयो जीअं मताफ़ में लथा हे दहूं अचण वारा निहारी दा वया पीहंदा वया ताह निकिरी वई जॾहिं हेॾऊं वारनि ताह कई जेके निकिरी वया उन्हनि जो ताह ॿुधी पोइ ते निहारियो उन्हनि जी निगाह इमाम हसन ते पई त उन्हनि खां बि ताह निकिरी वई तारीख़ पढ़ त काबे जो तवाफ़ रुकियो आहे कॾहिं रुकियो आहे छो जॾहिं पहिरियों दफ़ो इमाम हसन मुश्तबा काबे में पेर पातो ॿुध त तोखे ॿुधायां हिन सजण साईं जे नौकर खां ॿुध त कीअं काबे जो तवाफ़ रुकियो हेॾहूं वारा अचनि पिया जीअं इमाम हसन मुश्तबा सुहिणो उन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ दरवाज़े खां अंदर आयो उहो फतेह वारो कामयाबीअ वारो दरवाज़ो बाबुल फतेह जंहिंखे सॾिबो आहे जीअं इमाम हसन अंदर आयो हेॾहूं वारनि ॾिठो ताह निकिरी वई जेके अॻिते विया उन्हनि ताह ॿुधी बीही रहिया पोइ ते निहारियो जीअं निहारियो ॾिठो चहिरो आहे त इंसान पर कनेक्शन अर्श सां मिलियो पियो आहे नूर जूं लाटूं रहमत जूं बरसातूं अज़ीज़ाने मन उन्हनि खां ताह निकिरी वई जॾहिं ॿिन्ही तरफ़नि खां ताह थी त जेके हिजरे अस्वद खे चुमी ॾेई रहिया हुया उहे चपड़ा उते ई रहिया ताह थी वई हीअं जो निहारियो हिजरे अस्वद ते उन्हनि जूं अखियूं उते ई बीही वयूं जेके सफ़ा मरवा ते डोड़ूं पिया पाइनि ताह ॿुधी बीही विया
कुछ लम्हन जेला मुझा दोस्त ताह केड़ी पई हले ओ दुनिया वारो हेदे तनिहारो महबूब मदीने जो ताजदार वरी जवानी में मोटी आयो जो मुझे सोने हसन जो अल्लाह चेहरो मदीने वाले मीर जहिड़ो बनायो महबूब जे बचने जी जवानिया ताह निकरी वई त जवानी में आका वरी मक्के वारन के दीदार करायो जो त जन के काबो मिलियो यार जे करे दीदार बुधी बीहंदा या कोन बीहंदा मुझा दोस्त अजीज इमाम हसन सुने तवाफ शुरू कयो दुनिया पोयों दाहू कदी परवान नवा गुर दीवान नवा गुर इन दाहुन जे दरमियान में मिस्र मां हिकड़ा यार मानू वापार सांगे आया छाजे सांगे आया वरी जो छाजे सांगे आया घणा आया जो यारन जो नंबर ही एड़ो आ जन के मिलंदो आ तन जो बेड़ो पार थी विंदो आ कीअं पार थी सवलो तरीक़ो कीअं पार थी विंदो आ जो यारन अस्सलामु अलैकुम में हरफ यारन अस्सलामु अलैकुम में हरफ वरी जो अस्सलामु अलैकुम में हरफ अस्सलामु अलैकुम उनके नसीब थी दुआ जेके मुझे मुस्तफा जी दामन नसीब थी दिया जो हिकड़ो चवंदो अस्सलामु अलैकुम यारीअ वारो तां कंदो जवाब 12 वारो चवंदो वालेकुम अस्सलाम इन यारी ऐं 12 वारे जो तालुको गंढियल मुसलमान चवंदो अस्सलामु अलैकुम वाणियो कोन चवंदो वालेकुम सलाम मेघवाड़ कोन चवंदो मजूसी कोन चवंदो मुर्तद कोन चवंदो मुशरिक कोन चवंदो पर मुझे मुस्तफा जो गुलाम चवंदो वालेकुम सलाम माना छा थी माना थी हुन चयो तो ते सलामती अल्लाह जी हुन चयो तो ते सलामती अल्लाह जी जंहिं पहिरीं चयो तो ते सलामती अल्लाह जी हुननि चयो मां 11 वारे जो गुलाम अगले चयो मां 12 वारे जो गुलाम सुभान अल्लाह गड थई न की हिते जुदा न की हुते जुदा अज़ीज़ान मन मिस्र मां यार वापार संगे भलन स्वारन ते अची जीअं जो काबे जे ॿाहिरो रस्ते ते बीठा वॾो आवाज़ ॿुधो पीरी रहिया माण्हुनि खां पुछण लॻा ड्रोड़नि पाइण वारनि खां पुछण लॻा छो त माण्हू ड्रोड़ूं पाईंदा तवाफ़ पूरो करे ड्रोड़ूं पाईंदा मके जे गलिन में वञण पिया अचो अचे महबूब जो दीदार कयो महबूब जवानीअ में मोटी आयो उन मिस्र जे यारन माण्हुनि उन्हनि जो आवाज़ ॿुधी करे चयो छाते तव्हां जो दिमाग़ ख़राब थियो आहे मके वारा त सोभर माण्हू आहिनि लड़ियूं छो था कयो निहारे चवण लॻा यार अहिड़ो आयो आहे जे तव्हां ॾिसो त तव्हां खां बि चीखो निकिरी वञे साहड़ मुंहिंजो सर्दियों साहड़ मुझो सर्दियों जे दिसो सबोई सुख सा सुम्हे कान का मुँह मड़ी दे मुखा अगे घिड़ो मिड़ई घड़ा खड़ी चई जे करे मुझे महबूब के दिसो त तव्हां के खबर पे उन्हनि नाज़मा चयो मियां असां मिस्र जे मुल्क जा हूं उन मुल्क जा हूं जंहिं मुल्क में अल्लाह ओहो नबी मोकिलियो जंहिंजे हुस्न जी तव्हां जे क़ुरान में हाक लिखियल आहे वक़त्तअन ऐदियहुन वक़ुल्न हाश लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जे शहर वारनि मके वारनि खे चयो असां त मिस्र जा माण्हू हुस्न ॾिसियो वेठा आहियूं तव्हां कहिड़े हुस्न जी ॻाल्हि था कयो उन्हनि निहारे चयो हुस्न यूसुफिया मशहूर मुल्के मगर मुस्तफा जो को हमसर न थी दो हुस्न यूसुफी
तहिया यूसुफ अलैहिस्सलाम जे हुस्न दिसण वारो भला सवारियत लही करे थोड़ो खणी दर्शन कयो त ख़बर पए त ही यार कहिड़े बाग जो गुल उहे यार मिस्र जे रहण वारा पंहिंजे सवारन तां लही करे जियां आया इमाम अली मकाम तवाफ काबा करे रहियो जियां तवाफ करे साम्हूं आयो यारन जी नज़र पइजी वई अखियूं बीही वयूं चवयूं सुभान अल्लाह सुभान अल्लाह जैसे मुझो इमाम अली मकाम तवाफ कंदे कंदे उन्हनि जे आॾो गुज़री न वयो उन्हनि जूं अखियूं पीही वयूं जॾहिं इमाम गुज़री वयो अर्श ॾे निहारण लॻा वरी काबे ॾे निहारण लॻा काबे ॾे निहारे सजदो कयूं सजदो करे अर्श ॾे निहारे जुमिलो चयूं जे चई त ॿुधायां काबे ॾे निहारे सजदो कयूं सुभान रब्बियल आला अल्लाह जी वाखाण कयूं पर जंहिं वक्त में काबे ॾे सजदो करे निहारे वरी अर्श ॾे निहारियो अर्श ॾे निहारे जुमिलो चवण लॻा ओ प्यारे ॻोठ जे रहण वारा ज़ाहिद फ़कीर जे दावत ते अचण वारा मुझे महबूब जे बचड़न जो शान ॿुधण वारा हे जुमिलो पले पाइजा अर्श ॾे निहारे चवण लॻा ओ असांजा मौला ऐं काइनात जा ख़ालिक ऐं काइनात जा मालिक जेॾी महिल मिस्र जे बाज़ार में सुणे यूसुफ अलैहिस्सलाम दीदार करायो मिस्र जे औरतूं पंहिंजा हथड़ा थे वठिया ओ मुंहिंजा मौला उन महिल हिन गुलाब जे गुल खे काथे लिकाए रखियो हुयई मौला जॾहिं यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न ॾिसी मिस्र जूं औरतूं हथड़ा पयूं वठनि मौला उन वक्त हिन सुहिणे चोॾीअ जे चंड खे काथे पंहिंजे कुदरत में छुपाए रखियो हुयई जंहिंखे ॾिसी करे मिस्र जे हुस्न ते नाज़ करण वारा नाज़ छॾे ॾींदा आहिनि चओ उन खे ई इमाम हसन मुजतबा चइबो आहे आज़रबाईजान जो मुल्क आहे कहिड़ो आज़रबाईजान ॻाल्हायो आज़रबाईजान पाणी पिया ॻाल्हि पूरी कंदुमि छॾींदुमि न इमाम हसन ॿुधायां न वरी इंशाअल्लाह इमाम हुसैन सुहिणो अली अम्मा फातिमा वरी इंशाअल्लाह राहूजन जे प्रोग्राम में बयान कंदासीं चओ इंशाअल्लाह अॼु इमाम हसन ॿुध 12 तक पोइ हाणे ॾिठो वेंदो रख मुंहिंजे साईं ते सलात ॾिसजे सल्लल्लाहु आज़रबाईजान जो मुल्क ॻाल्हि जाई थो चई पर टाइम थोरो आहे हिकिड़ो दीवानो ढातो हिकिड़ो नात ॿुधाए पुछां हींअर ॻाल्हि जाई थो चई पर टाइम थोरो आहे ॻाल्हि पूरी करणी आहे इमाम हसन साईं जो शान बयान करणो आहे दिल खे तस्कीन ॾियणी आहे कहिड़े मुल्क जो नालो आहे तुंहिंजो आज़रबाईजान नालो मुल्क जो यादि कर कहिड़ो आज़रबाईजान उन वक्त जो जेको बादशाह हुयो उन जो नालो आहे फज़ील बिन आमिर नालो यादि कर छा नालो आहे फज़ील बिन आमिर उनखे अल्लाह 7 न्याणियूं ॾिनियूं हिकिड़ो पुटड़ो ॾिनो न्याणियूं घणियूं 7 पुटड़ा घणा जॾहिं 7 न्याणियुनि जो अल्लाह हिकिड़ो वारिस ॾींदो आहे ॿुधा केॾो न प्यारो हूंदो आहे सुभान अल्लाह ऐं उहो बि बादशाही ॿार हुजे केॾनि नाज़नि सां तातबो आहे केॾियूं हुन में उमेदूं हूंदियूं आहिनि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ बचिड़ो जेॾी महिल समझदार थींदो आहे बचिड़ो समझदार थी पंहिंजे बाबा फुज़ैल बिन आमिर खे चवंदो आहे बाबा बादशाही बचिड़ो हा सदाईं तव्हां शिकार ते वेंदा आहियो मुंहिंजी दिलि थी चवे
मां भी शिकार कया बादशाह के पक थी त बचड़ो जवान थियो आ तने बादशाही ख्याल ने खारे रहियो आ बादशाह इजाजत ॾियण खां अॻु तमाम इंतजामात मुकम्मल करण जे लाइ पंहिंजे वज़ीरनि खे पाबंद बनायो मुंहिंजो बचड़ो शिकार ते हली रहियो आहे लेकिन शिकार जा इंतजामात मुकम्मल कया वञनि मुंहिंजे बचड़े जे आॾो बि घोड़नि जा दस्ता हुजनि पोयां बि फौज जा दस्ता पासनि मां बि हुजनि यादि रखो बादशाह तो ऐलान करे यादि रखो अगरि मुंहिंजे बचड़े जे वार के भी कुछ थी पयो त मां सभिनी जी धड़कऊं सिसी धार करे छॾींदुसि पंहिंजे बचड़नि जे प्यार में अॼु अल्लाह जे ज़ात खे उन विसारे छॾियो आहे ईअं नथो चए त मुंहिंजा अल्लाह साईं मुंहिंजे बचड़े जी पारत हुजे या अल्लाह मुंहिंजे बचड़े जी हिफ़ाज़त फरमाइजा न न बचड़े जे मोहब्बत में बादशाही पावर में पंहिंजे गुज़रा खे तो चवे मुझे बचड़े जो वार फिंगो थियो त तव्हां जो ख़ैर नाहे बादशाह जे वज़ीरनि चयो साईं फिक्र न कयो हिन जे भर मां पखी बि पर हणी कोन सघंदो उन्हनि खे कहिड़ी ख़बर त यार जा फ़ैसला पंहिंजा हूंदा सुभान अल्लाह बेनियाज़ रब जा फ़ैसला पंहिंजा हूंदा आहिनि जॾहिं बि निकिरी या बचड़े का मोकलाई या बचड़ो मोकलावे त जुमलो चौंदो कर बच्चा अल्लाह जे हिफाजत में अल्लाह तुझी हिफाजत फरमाइंदो इंशाअल्लाह तुझो बचड़ो सवन मुसीबतुन मां पार थी हिफाजत सा तुझे घर में वापस अचे पहुंचंदो छो त जंहिंखे रब रखे चो न के कोई न चखे अज़ीज़ाने मन बादशाह ऐलान कयो बचड़े जे शिकार जो चारई पासा दस्ता मुंहिंजा दोस्त अज़ीज़ तैयार थी वया अॼु हिकिड़ो बादशाह जो बचड़ो शिकार जे लाइ निकितो आहे अल्लाह जे कुदरत ॾे निहार अञा मंज़िल ते ई कोन पहुतो अचानक जंहिं घोड़े ते वेठो आहे उन घोड़े त्राह खाधो त्राह खाइण सां जवान किरी पयो घोड़े जी लत लगी मणको भॼी पयो साह न तो ॾिठो न मुंहुं ॾिठो सुभान अल्लाह सॼे राज में थरथलो पइजी वियो सभिनी चयो सिर कलम थींदो काई तदबीर न बची चमचा ख़बर अथव हिन महल ते तकड़ा हूंदा आहिनि पर सभिनी खे हो त सभिनी जो सिर कलम थींदो छा कजे ताहूं कूकू करे बादशाह जे बचड़े जे मैयत खे खणी करे बादशाही ॾे अचनि त था पिया पर सभु कंहिंखे पंहिंजे जान जो ख़तरो आहे बादशाह सां ॻाल्हि केरु करे चीअं जो बादशाह वरी पंहिंजे उन गुज़रा जे काफ़िले खे मोटंदो ॾिठो हैरत में पइजी वियो ॾिठो त का शइ खयो था अचनि बादशाह जो त गुमान ई कोन पियो वञी सघे त मुंहिंजे बचे खे कुझु थी सघे थो हेॾा नौकर चाकर उनखे कहिड़ी ख़बर आहे त यार बेनियाज़ सुभान अल्लाह वलन युअख़िर नफ्सन इज़ा जाअ अजलुहा वल्लाहु ख़बीरुम बिमा तअमलून याद रखी छॾिजां मौत खां कॾहिं बि न डिॼजां मौत खां बुज़दिल डिॼंदो आहे मौत खां मुनाफ़िक डिॼंदो आहे मौत खां काफ़िर डिॼंदो आहे मौत खां मुशरिक डिॼंदो आहे मोमिन मौत खां डिॼंदो न आहे सीने सां लाहींदो आहे इस्लाम ऐं शरीयत में मौत घुरण जाइज़ हुजे हां त मोमिन सभ खां पहिरीं मौत घुरे हां छो उनखे ख़बर आहे त सॼी ज़िंदगी गॾह गाॾो हलाए मज़दूरी करे थकजी पयुसि मस बचन जो पेट पालियुमि लख गॾु कोन कयमि जो गुंबज़े ख़ज़रा ॾिसी अचां पर हाणे मौत जल्दी आहे
दुनिया में त गुंबज़े खज़रा कौन ॾिठ में मुझो रूह कब्ज़ कर त मुझा मिट माइट कब्र में छॾे मोटन मुझो महबूब अचे त पंहिंजे पीरीअ जो कब्र में दीदार कयां मोमिन त तमन्ना कंदो आहे उनखे ख़बर आहे त निधड़ कोन आहियां मदीने जो घोट दीदार ज़रूर कराईंदो चओ इंशाअल्लाह इन करे आशिक त तूं चवंदा उते अचजा ओ मुझा मदीने जा घोट जिते पंहिंजा छॾे वेंदा मिटीअ जा मण विझी मुंहं ते मिटीअ जा मण विझी मुंहं ते खोटे खटड़ी लटे ईंदा उते अचजा ओ मुझा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा सुना भारत अथई असां को झिड़न जी मता भूरल भुलाई तो मिठा भारत अथई असां गुनहगारन जी मता भूरल भुलाई तो असांखे आसरो तुंहिंजो सुहिणा असांखे आसरो तुंहिंजो मिड़ई मिट माइट छॾे वेंदा उते अचजा ओ मुझा मदीने जा साईं जिते पंहिंजा छॾे वेंदा बादशाह जी निगाह पई जीअं निगाह पई बादशाह जी ज़ुबान पीही वई ॻाल्हाए नथो सघे नौकरनि ॾे निहारे थो पियो हुज़रा ॾे निहारे थो पियो केरु ॻाल्हाए नथो सघे हर अख आली आहे हथड़ो खणी हीअं जो कपिड़ो लाहे ॾिसे त मुंहिंजो शहज़ादो जीअं बादशाह बचड़े जे मथां कपिड़ो लाथो ताह करे घर वयो तवजह कजा कॾहिं मर्द घुरबो आहे त उन जी घरवारी उनखे चवंदी आहे छाला वञी छो छाला वञी छो तूं बेली थी थो ॿियनि जो वठिज कजक करी मरब जी जग जो वाली जो सुखियो हूंदो सो जंहिंजो इश्क अल्लाह सां रोंदो वञे थो ज़ाल निहारे थी सत न्याणियूं साम्हूं निहारनि थियूं बाबा कॾहिं रुनो नहीं अॼु छो तोरी ज़ुबान नथी उथले ज़ाल चवे थी घोट ऐ फुज़ैल छाला पियो रोई ज़ुबान नथी उथले इशारो थो ॾे होॾां घर वारी न्याणियूं ॿाहिरि निकिरनि ॾिसनि त अजीब दुख जो समा बरपा लॻो पियो आहे मोटी आयूं रोंदियूं मुड़ुस खे पाणी प्यारे चवण लॻियूं ॻाल्हि ॿुध मादी थी न मारुई मादी थी न मारुई तुंहिंजो अल्लाह जो आहे सवन बरन जा दुखड़ा हिक लहज़े मंझि लाहे उहो ई मालिक आहे जेको माग पहुचाईंदी मारुई सतई न्याणियूं मथां ज़ाल मथां ऐं बादशाह फिक्र छो थो करी निधण कान आहियूं धणीअ साईं वारा निधण कान आहियूं धणीअ साईं वारा हूं बादशाह खे सहारो मिलियो चवे तो हिकिड़ो बच्चो ॿियो हलियो ज़ाल चवे थी जेको घुराइण ते क़ादिर आहे उहो मोटाइण ते बि जेको घुराइण ते क़ादिर आहे उहो मोटाइण ते बि क़ादिर आहे मुड़ुस चवे तो
फकियूं फर्क कंदियूं हन जॾहिं फकीअ जी हाजत हूंदी आहे ज़ाल चवे थी जॾहिं फकियूं बंदि थींदियूं हन तॾहिं दुआ वॾो कमु ॾेखारींदी आहे मुड़स खे सहारो ज़ाल ॾिनो इन करे अल्लाह जा सालिह बाना फरमाईंदा हन मुंहिंजा सजण साईं त ख़ासि करे फरमाईंदा रहो फ़क़ीरो पंहिंजे घर वारनि खे अल्लाह जे ज़िक्र जी तरक़ी न कयो जॾहिं न घर में ज़िक्र हलियो तव्हां ॿाहिरों थकल टुटल अचो ज़ाल अल्लाह जी ज़ाकिरा ज़िक्र कंदे मानी पचाई अथई पाणीअ जो ढुकड़ो खणी आई पाणी त साॻियो ई प्यारे जे ॻोठ जो कड़ो आहे पर जॾहिं न हुन में अल्लाह जे ज़ाकिर बानीअ जे ज़िक्र वारी बरकत पे पीअंदो वेंदे तुंहिंजूं रगूं ठरंदियूं वेंदियूं हा पर जे ॿाहिरों जो कथल घर अचे वरी घरों बस वधीक नथो चवां सम्झो था को उहो वीचारो काॾे वञे ऐं अल्लाह जा बानड़ो पंहिंजे घर वारनि बचड़नि खे ख़ुदा जे ज़िक्र ऐं महबूब जे दुरूद जा तरस ॾियो त घर में अचो त दुरूद जूं लोलियूं हुजनि ज़िक्र जूं ॻोल्हियूं हुजनि त थक लही पवनि को औलाद ॾे ॾिसी थक लाहींदो आहे को दौलत ॾे ॾिसी थक लाहींदो आहे आशिक जॾहिं महबूब जो दुरूद ॿुधंदो आहे त हुन जे दिलि जा मिड़ई थक लही वेंदा आहिनि ख़ुदा जो ज़िक्र ॿुधंदो आहे त थक लही वेंदा आहिनि बादशाह निहारे चयो घरवारीअ खे वारो कर ॾस ॾे चवे थी ॾे ख़बर तवजह कजां हे पंहिंजे बादशाहीअ में जेके 11 आलिम तात्या थी घणा वरी चओ घणा 11 जो अंगू गौर सां ॿुध 11 आलिम तात्या थई खज़ाने मां पघारूं पिया खणनि छाजे लाइ हिननि खे तातियो अथई चए थो उहे हकीम आहिनि चवे थी न तबीब आहिनि न छा कंदा चई इन्हनि जे मथां काती रख पाण ई वठी ईंदा सुभान अल्लाह इन्हनि जे मथां काती रख पाण ई वठी ईंदा बादशाह समझी वियो ॿाहिर आयो 11 आलिम घुराई 11 आलिमनि खे विहारे चई तव्हांखे ख़बर आहे त न्याणियूं मुंहिंजूं गला गला न्याणियूं मुंहिंजूं 7 पुटड़ो मुंहिंजो हिकिड़ो 120 हथनि मां वियो हलियो सॼी ज़िंदगी तव्हांखे खज़ाने जो माल खारायो अथमि 11 ॿुधी छॾियो 24 कलाकनि जो टाइम अगर मुंहिंजो बचड़ो न उथियो त तव्हां 11 जो हिन चौक में सिर कलम करे छॾींदुसि आज़रबाईजान जे बादशाह ऐलान कयो फुज़ैल बिन आमिर अगे बादशाह ऐलान कंदा हुया हाणे वारनि वांगुरु न ऐलान कयूं था पर पंहिंजा 2-3 माइट फ़ाइदो वठनि वरी ऐलान ख़तमु ईअं न हूंदो हुयो ऐलान थी वियो 11 आलिम बीही रोअण लॻा चवण लॻा सुहिणा मोन खे ज़िंदह कंदो हुयो उन जो नालो हज़रत ईसा हुयो ॾाढो परे या चौथे आसमान ते कीअं पहुचो बादशाह चयो मां कुझु नथो ॿुधां जीअं वणेव तीअं पहुचो ॿिए चयो सुहिणा हिकिड़ो महबूब मदीने जो घोट बि ज़मीन ते आयो जेको मोन खे ज़िंदह कंदो हुयो लेकिन उहो बि ज़ाहिरी तौर ते दुनिया छॾे चुको आहे उन सुहिणे खे असां किथे ॻोल्हियूं बादशाह चयो 5 मिंट गुज़री विया बाक़ी 23 कलाक ऐं 55 मिंट अथव मिंट बि कोन वधण ॾींदुसि जेॾी महिल बादशाह सख़्त लहजे में ऐलान कयो चई मुंहिंजे अखियुनि जे आॾो टरी वञो मुंहिंजे बचड़े खे ज़िंदा करण वारे खे वठी अचो 11 जॾहिं ॿाहिरि निका ऐं 11 वठी दिलि वारी दाह कई त जंहिंजे दिलि में का चिणक भरियल हुई उन चिणक भभड़ करे वरतो अंदरों आवाज़ आयो जेकॾहिं मदीने वारो मौजूद नाहे त हसन ऐं हुसैन जो वेठा हले हाणे काथे आज़रबाईजान काथे मदीनो दोस्तन खे चई ॻाल्हि ॿुधो मोन खे ज़िंदह करण जी तवा हथ कई थम हलो बादशाह खे ॿुधाईंदुसि 11 आलिम मोटी आया बादशाह सलामत हा अहिड़ो तबीब आहे जंहिं वटि दवा बि आहे मोन खे ज़िंदह करे वेंदो यकीनन अल्लाह जे हुकुम सां केरु चवे थो हिकिड़े जो नालो हसन हिकिड़े जो नालो हुसैन बादशाह चयो वॾो केरु चई वॾो हसन
ची मुखे हसन खपे। आलिम सगोरे चयो बादशाह सलामत महीनो वञण जे लाइ तेज सवारी, महीनो मोटण लाइ तेज सवारी खपे। बादशाह चयो मां पंहिंजे बच्चे खे किनो त कोन कंदुसि। टाइम गुज़री वियो, कलाक गुज़री वियो, 23 कलाक अथव, मां नथो ॼाणा त महीने जी सवारी आहे या साल जी सवारी आहे। फ़ैसिलो अटल आहे या वठी अचो या तयार थियो, पहिरीं क़बर में तहां पोइ मुंहिंजो पुटड़ो। 11 आलिमनि का उहो जेको यारहों हुयो जंहिंजे अंदर में चिणग हुई, ॾहनी खे चई तव्हां जाॾे वणे ताॾे हलिया वञो। हिकिड़े बाग़ जे कुंड में अचे कंधु हेठि करे वेठो, कंधु हेठि करे वेठो। उहा चिणग दुखण शुरू थी। जॾहिं दुखण शुरू थी त दिलि में आवाज़ आयो, दिलि में आवाज़ आयो। कहिड़ो आवाज़ आयो? जेको मोहन खे ज़िंदा करे सघे थो उहो तुंहिंजी दुआ आज़रबाईजान मोहम्मदी ने ॿुधी सघे थो। दिल में ख्याल आयो, पढ़ा कुरान। सजण साईं जो गुलाम वञे ठकावन वारी ॻाल्हि कोन कंदो। हा कुरान ॿुध, दिल में ख्याल सुहिणो जॾहिं ईंदो आहे पाण ई कोन ईंदो आहे। मुंहिंजो रब थो कुरान में चवे मां दिलनि में ख्याल पैदा कंदो आहियां। कुरान पढ़ाया 12 पूरा कया, जल्दी ॿुधाए। वअौहैना इला उम्म मूसा अन अर्दिईह फइज़ा खिफ्ति अलैहि फअल्क़ीह फिल यम्म वला तख़ाफ़ी वला तहज़नी इन्ना राद्दूहु इलैकि वजाइलूहु मिनल मुरसलीन। मुझे बेनियाज़ रब फरमायो जॾहिं मूसा अलैहिस्सलाम जे करे फिरौन हज़ारे ॿार कुहराए छॾिया। मूसा अलैहिस्सलाम अंबड़ जे हंज में आयो, मां परेशान थी। रब फरमायो मां रब उन जे दिल में ख्याल विधो। मां अल्लाह मूसा जे मां जे दिल में ख्याल विधो। इन मासूम बचड़े खे पेतीअ में बंदि करे लहरुनि जे हवाले करण तुंहिंजो कमु आहे। उन लहरुनि मां बचाए वरी तुंहिंजे झोलीअ में मोटाइण तुंहिंजे रब जो कमु आहे। अल्लाह जे कुरान ॿुधाए इन्ना राद्दूहु इलैके वजाइलूहु मिनल मुरसलीन वला तख़ाफ़ी वला तहज़नी। रब जे दिल में ख्याल दो मस निधण की नाही, गम छोती करी दुखारी नथी। नंढड़े खे तू लहरुनि जे काॾे मां काॾे दरिया जूं लहरूं, काॾे अम्मा काॾे लहरो, पर चो जेके रब रखे तंहिंखे केर न जखे। मां दलील तौर आयत पढ़ी त दिल में ख्याल केर पैदा कंदो आहे? चो केर पैदा कंदो आहे? हमराह आलिम सगोरे जे दिल में ख्याल आयो। जीअं दिल में ख्याल आयो त जेको मदीने में महबूब जो बचड़ो आहे ॿुधो आहे, जाबिर जा बचड़ा ॿुधो आहे। अहिड़ा ज़िक्र कया सुभान अल्लाह। मोटा दो कोई वरी ॿिए दफ़े ॿुधो आहे पढ़ियो आहे। अहिड़ा जवान आहिनि जेके मोन खे ज़िंदा कंदा आहिनि। पोइ जेको मोन खे रब जो महबूब ज़िंदा कंदो उनखे रब एतिरी ताक़त ॾींदो मुंहिंजो आवाज़ बि ॿुधंदो। एतिरे में थुदो लॻो त ही उते ई कंधु करे चवे थो यार फ़िलहाल छॾे। हिन सोचो मुंहिंजो को मौलवी आलिम आयो आहे। वरी थुदो लॻो, चवे थो यार चयो मई फ़िलहाल छॾे। वरी टियों दफ़ो थुदो लॻो, हीअं जो निहारे त चोॾींहं जो चंड अजनबी जवान साम्हूं बीठो आहे। प्यार जी दवा सभु को करे पर प्यार कयो त हुसैन कयो। हर शइ खे कुर्बान करे खुशियार कयो त हसन कयो।
बस शेर को तो चवा वायदो पूरो करे वठा पांजो यार मता सुबाने जो सजन साईं जो फकीर वायदे ता फिरी वयो जीअं जो टियों दफ़ो धक लगो क्यों खोली त जवान बीठो आ चोॾीअ जे चंड खां वधीक सुहिणो निहारे चवे तो अजनबी हेॾो सुहिणो रब तोखे बनायो आ केरा मुझे सुने इमाम हसन निहारे चयो सदड़ा बुकरी थो वरी पुछी थो त केरो आयो इमाम अली मकाम फरमायो देर न कर छला तो सदड़ा करी सोना बादशाह जो पुटड़ो मरी वयो आ फकियो फर्क न थियो कन बादशाह सा के कलम सिर करण ला तैयार लगो पयो आ कुछ कलाकन जो बाकी देर लगी पई आ सोना वारो कर इमाम अली मकाम इमाम हसन सही फरमायो ता मुदे निहारियो लाइट में खैरा गाल पूरी करे तो वठा इमाम हसन सही फरमायो परेशान न थी अगिया तू थी पोया मां तो थिया सुभान अल्लाह अगिया चो अगिया जो कदे कदे अल अमर फौकल अदब होंदो आ इमाम हसन साईं के पर्दो मथो करियो पियो आ चेहरे ते पर्दो मुबारक आ मुजा दोस्त हो मौलवी साहब हो गया जीअं बादशाह जी दरबार लगी पई आ त केडो थी का खबर अचे जीअं जो मौलवी साहब अंदर आयो बादशाह कल कई वरी मोटी आयो आ निहारे चवे तो बादशाह हथ पांजो हेठ कर सुभान अल्लाह हथ पांजो हेठ कर आवाज पांजो हेठ कर चवे तो कीअं मोटी आयो चवे तो अकेलो कोन आयो हां तबीबन जो तबीब वठी आया इन चयो तबीबन जो तबीब वठी आयो हां त पुछा निकाब पोश दिल भरो जी रहियो आ निकाब कोन थो लाहे जीअं जो चेहरे ता अञा थोरो कपड़ो एतला थो फुज़ैल बिन आमिर जे को अज़रबैजान जो बादशाह हुआ विसरी वई बादशाही विसरी वयो पुट जो गम निहारी दो रहियो सुभान अल्लाह सुभान अल्लाह सुभान अल्लाह इमाम हसन साईं पुछो दे खबर मामलो तो सा छाहे निहारे निहारे या जवाब दे आए बोला नबी महेश के पढ़ा बोला नबी महेश के इमाम हसन चवे त गाल छा थियो आ हो निहारे तो एडा गुलाम नबी महेश्वर जी गाल के ओता तो करे चवे तो अखेड़ियों के कया छा जो कलूर करे आयो महबूब दिसी दिल के मजबूर करे आयो बिया कहीं बीबी मारिया जो बीमार बची सघंदो अखिड़िन जो सटल असली वरी सैन अची सघंदो सब ऐश ॾई हिकिड़ो हथ सूर करे आयो महबूब ॾिसी दिल खे मजबूर करे आयो इमाम हसन सही फरमायो गाल कर चवे तो सही हिकिड़ो ई बचड़ो आ इमाम हसन सुणे कपड़ो मथे खड़ी फरमाए बचड़ा अल्लाह जे हुक्म सां उथी छो नथो देर एतिरी आहे कुरान पढ़ा मता मुझे दोस्त फकीर ज़ाहिद के सुभाणे को प्यारे गोठ जो चई वञे त कॾहिं ईअं बि थियो आहे त तक़दीर लिखियल तब्दील थिए मां रब जो कुरान पढ़ा त रब चवे थो हा ईअं बि मां पाण कंदो कियां कंदो मुझा करीम रब कुरान बुध अल्लाह जे ज़ात फरमायो यमहुल्लाहु मा यशा व युस्बित व इंदहु उम्मुल किताब
फरमायो यमहुल्लाह मा यशा मुंहिंजी मर्ज़ी आहे जेको लिखियो वरी मेटे छॾियां। ॻाल्हायां खोलिया राज़ खे, खोलिया राज़ खे मुंहिंजे ॿारनि को मथे थी वञे त सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, भत ठरी वेंदव। सुभान अल्लाह। ओ लगी तुझी तार आजन खे दुनिया में उह दीवाना लगी तुझी तार आजन खे दुनिया में उह दीवाना असहाबी पहिरियों नंबर मुझे दिल पर जा थई मस्ताना लगी तुझी तार आजन खे यूसुफ लए यार हुई जो हिकड़ी जुलेखा दीवानी यूसुफ लए यार हुई हिकड़ी जुलेखा दीवानी है मुल्क सजो महबूबला मुल्क सजो महबूबला ॾिस मलाइक भी मस्ताना लगी तुझी तार आजन खे तनखे लगंदी आहे तनखे ख़बर हूंदी आहे छाजो मानियूं छाजा दौड़ छाजा पुलाव यार जो हिकिड़ो न्यापो ई ज़िंदगीअ जे लाइ काफ़ी आहे। अज़ीज़ाने मन बादशाह सलामत निहारी दो रहियो रब जे क़ुरान फरमायो यमहुल्लाहु मा यशा अल्लाह फरमायो मुंहिंजी मर्ज़ी आहे मुंहिंजी मर्ज़ी आहे पंहिंजो लिखियो पाण तब्दील करे छॾियां फयुस्बित मुंहिंजी मर्ज़ी आहे हिकिड़ो ड्राहे वरी ॿियो लिखी छॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे मौला कीअं मर्ज़ी आहे वइंदहू उम्मुल किताब अल्लाह फरमा जेको असली किताब आहे जंहिंमें तकदीरूं लिखंदो हाँ उहो मां रब पाण वटि रखी छॾियो आहे। अल्लाह चवे पाण वटि रखी छॾियो आहे। आशिक वीचारा वरी दाह करे चवनि कलम जनी जे हथ में सुभान अल्लाह, कलम जनी जे हथ में से जे करम कन मेटे अंग अगियां वारे दिया लिखन पना से पढ़न जैसा पसंद थे पीरीअ जो थोड़ो खोलिया अल्लाह फरमाए पंहिंजो लिखियो पाण मेटी दो हाँ अच जवाब तलाश कयो मुंहिंजा मौला असांजो अकुल कमज़ोर आहे असां खां सुभाणे माण्हू सवाल कंदा लिखंदो उहो आहे जेको मेटींदो आहे कॾहिं शागिर्द अखर सुठा न लिखंदो आहे उस्ताद चवंदो आहे बेटे आ लाइन सिधी न आहे मौला अल्लाह जमीलुन व युहिब्बुल जमाल मौला तूं त सुहिणो आहे तुंहिंजी लिखत ख़राब कीअं थी सघे लिखंदो उहो आहे मेटबो उनजो आहे में गलती होंदी आ उस्ताद चवंदो आ गलती कई थई वनी मेटे वरी सही लिखी आ मौला तुझे कुदरत में गलती जी गुंजाइश न है लिखी भी पाण थो मेटी भी पाण थो राज कहिड़ो आ राज बुधी दीवाना मस्त थी वञ कीअं मस्त थी रब जवाब थो ॾे लिखंदो पंहिंजे कुदरत जे मर्ज़ीअ सां मेटींदो वरी पंहिंजे दीवाननि जे मर्ज़ीअ सां लिखंदो पंहिंजे मर्ज़ीअ सां मेटींदो वरी दीवाननि जे मर्ज़ीअ सां मौत लिखी छॾियमि दुख लिखी छॾियमि पर वञी अमड़ जे कदमनि ते किरी चई अम्मा ॾाढा दुख अची विया आहिनि हाणे दुआ कर चुमियूं ॾिनई अमड़ जे अंदर मां दाह निकिरी वई मौला खोटी त कान थई मुंहिंजे बचड़े जा दुख दूर कर रब चयो लिखिया त दुख हुया मांसि पर हुन अमड़ जो दाह कई त मां लिखियो मेटे छॾियो मांसि जेकॾहिं अमड़ जी दुआ लिखियो मेटींदी आहे ॿुधाए त मुंहिंजे मुस्तफ़ा जे कुल्हनि जे सवार जी ताक़त छा हूंदी खुद फैसलो कर मुसलमान इमाम अली मकाम जीअं जो कपिड़ो खयो हमरा कलमो पढ़ी उथी पियो
पी पिया बच्चे के भाकुर पाते बच्चो दाह करे चवे थो बाबा मुखे भाकुर न पा हिन यार जे कदमन के चुमियूं दे ओ मुझा बाबा अल्लाह जो कसम खणी थो चवा हिते त हिनन जवानन के केर केतरो थो सुञाणे पर हिनन जवानन जी सुञाणप मां अर्शन ते ॾिठी जितो मुखे वापस वठी आयो आ सुभान अल्लाह अजीजा ने मन जेको वियल रूह के अल्लाह जे दरबार मां हथड़ा खणी घुराइंदो आ उनके इमाम हसन मुजतबा सॾबो आ सुभान अल्लाह हाणे ॻाल्हि जे एंड ते अॼु पोइ छा थियो ॻाल्हि पूरी थिए न पोइ छा थियो चोपो 12 थी विया पर वाइदो आहे ॻाल्हि पूरी करणी आहे पोइ छा थियो बादशाह निहारे इमाम हसन सोहणे दे चयो गौर सां ॿुधजा तारीख़ पढ़ मुसलमान रुकी ये बस रुकी ये हवालन ते न हल इमाम हसन दे निहारे चवे थो सोहणा जे कॾहिं दिल चवे थी सॼी बादशाही ॾियां पर जॾहिं तव्हांजे ज़ात ॾे थो निहारियां जन खे अल्लाह अर्शन जी बादशाही ॾिनी उनखे फर्श जे बादशाही जी कहिड़ी परवाह इहो तोहफ़ो बि मुनासिब नाहे जे कॾहिं हे ज़र ज़मीनूं सभु ॾियां ॾिसां थो इहो बि फ़ैसिलो मुनासिब कोन्हे सोन सां हे सॼो मुल्क भरे ॾेई छॾियां इहो बि मुनासिब कोन्हे सोहणा मुंहिंजी दिलि थी चवे हिकिड़ो तोहफ़ो ॾियां क़बूल कयो छा कयो मुझे इमाम हसन सोहणे मुर्कियो इमाम हसन साईं मुर्कियो फुज़ैल बिन आमिर आज़रबाईजान जे बादशाह चयो सोहणा मुंहिंजूं न्याणियूं रब ॾिनियूं हन 7 घणियूं वरी चयो वॾी न्याणी जंहिंजो नालो आहे उम्मे फरवा गौर सां ॿुध छा नालो आहे वरी चओ नालो आहे उम्मे फरवा मुंहिंजी दिलि थी चवे त मुंहिंजो ही तोहफ़ो क़बूल पवे त शल क़यामत जे ॾिहाड़े महबूब मुस्तफ़ा जे ख़ानदान सां मुंहिंजी बि का निस्बत जुड़ी पवे इमाम हसन मुस्तफा जो जवाब ॿुध पोइ नारो हैदरी हणी उथी पओ सुभान अल्लाह इमाम हसन मुस्तफा जवाब ॾिनो ऐ फुज़ैल बिन आमिर तोखे ख़बर नाहे त आऊं आज़रबाईजान छो आयो हां अगर तूं इहो तो समझी त तुंहिंजे बचड़े जे लाइ इन कम जे लाइ आयो हां इहो कम मां पंहिंजे नाने पाक जे ॼारड़िन ते हथ रखी बि रब खां कराए छॾियां हां सुभान अल्लाह मदीने तैयब में पंहिंजे नाना जे मज़ार ते वेही करे अल्लाह जे दरबार में अर्ज़ड़ो कयां हां त तुंहिंजो बचड़ो रब इते ज़िंदा करे छॾे हां मां आयो छा जे लाइ जी मुंहिंजा सोना छा जे लाइ आयो पाण फरमाइनि था इन उम्मे फरवा जो संग ई त तोखां वठण आयो हां जेॾी महिल बादशाह इहो जुमिलो ॿुधो हैरत में पइजी वियो निहारे चवण लॻो सोहणा हसन छा तव्हांखे मुंहिंजे न्याणीअ जे नाले जी ख़बर आहे मुंहिंजे इमाम हसन मुर्की फरमायो ऐं फुज़ैल बिन आमिर तुंहिंजी बादशाही आज़रबाईजान ते आ मुंहिंजे नाना जी बादशाही रब्बे ज़ुल जलाल रूए ज़मीन ते फरमाए छॾी आ मुंहिंजो नाना हिकिड़ो कदम जिथे रखंदो आहे उन कदम जे हेठां अल्लाह रूए ज़मीन खे आणे छॾींदो आहे उन नाना जे कुल्हड़नि ते सवारी कई आहे अल्लाह रूए ज़मीन त मख़फ़ी कान कई आहे पर जेको क़यामत ताईं थींदो रब उहो बि असां खां कुझु कोन रखियो आहे सुभान अल्लाह उहा उम्मे फरवा जंहिंजो बचड़ो आहे सुणो इमाम कासिम साईं केर नालो आहे चओ इमाम कासिम साईं सुणो अलीअ जो बचड़ो आज़रबाईजान पहुतो सॼो बहानो बादशाह तोहफ़ो पेश कयो
शेर खुदा जे बचड़े ऐलान करे छॾियो त तूं तोहफ़ो तो चवीं पर मां सीड़जी आयो आहियां छो इन जे वजूद मां हो गुल अचणो आहे जेको मुंहिंजे भाउ सां गॾु रब जे तोहफ़े में ॾिनल आहे क़बूल थियणो आहे सुभान अल्लाह मुझा दोस्तो उन आले रसूल सां तव्हां असांजो प्यार आहे अल्लाह जी ज़ात बाबरकात तव्हां असांजो अचण ॿुधण वेहण क़बूल फरमाए जेके पेरड़ा खणी आया हो अल्लाह तव्हां खे विख विख जो अजर अता फरमाए मरजल बहरैन यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान याद कजो ज़िंदगी रही त वरी राहु जन में तव्हां खां अॻिते व आख़िर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू 12 जो टाइम सुभान अल्लाह अल्लाह हेॾी तकरीर नहीं कान बुझंदो या ॿुधा त नहीं ॿुधा सुभान अल्लाह 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 वेरो हुई अल्लाह दुला मदीने बारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ हुई अल्लाह दुला मदीने बारे जा कंदा कुल्हड़न ते जे सवारी हुआ अज शहर मदीनो छॾे बचड़ो वञिण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सखेतियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो कज़ियो कर बलावारन जो त ॿुधी अॼु अखड़ियुनि आब वहायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीन नाने जो बचायो मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शफ़क़े बज़ में हिदायत लाखों सलाम जे सुहानी घड़ी चमका पे बाका चांद जे सुहानी घड़ी चमका पे बाका चांद उस दिल अफरोज़े साअत पे लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत लाखों सलाम शमए बज़ में हिदायत लाखों सलाम वो हमारे नबी उनके हम उम्मती उम्मती तेरी किस्मत लाखों सलाम मुस्तफा जाने रहमत पे लाखों सलाम अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह अस्सलातु वस्सलामु अलैका या हबीब अल्लाह दुआ सैयद हाकिम आमीन मुझा करीम रब तुझे बाने तुझे महबूब जो मती फकीर ज़ाहिद अली करबला जे शहीद जी शान में जेको जलसो मुनक़िद करायो तकरीर जो सिलसिलो थियो रात खान जो सिलसिलो ऐं इन खां नगर रिया जो बंदोबस्त जंहिंमें इन न्याज़ जे करबला जे शहीद सां पंहिंजे वालिद जे हिसाब साहब शामिल कयो आमीन या अल्लाह पंहिंजे बारगाह में क़बूल वक़ूल आमीन या अल्लाह पाक तुझी रहमत जी का हद मुकर कर लगा अल्लाह हर आमीन शे बिना माप जिया बिना तोर जिया बिना गन बजिया अल्लाह आमीन
हिन महफ़िल जे सदके जेके मुस्लमान मोमन मुहिदे शे क़ब्र उन खे बख़्शे फरमाए अल्लाह आमीन या अल्लाह उन खां अलावा हिन सारी जमात जा मिट माइट अज़ीज़ जेके दुनिया छॾे अॻे जहां जे करीम उन खे बख़्शे फरमाए अल्लाह आमीन या अल्लाह सगीरा कबीरा गुनाह माफ़ कजाए अल्लाह आमीन या अल्लाह दर्जा बुलंद कजाए अल्लाह आमीन या अल्लाह कब्र को शादी कजाए अल्लाह आमीन या अल्लाह कब्र के बिस्तर के पाक कजाए अल्लाह आमीन अल्लाह अभी को सजो पानी पिया जाए अल्लाह नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से कजाए अल्लाह मौला आमीन अली मस्जिद कुशाद महफिल में हाजिर कजाए अल्लाह इमाम आमीन हुसैन कचहरी बजाए अल्लाह बख्श आमीन का जाजर जाए अल्लाह या अल्लाह पाक दा करीम रब अल्लाह आमीन करबला जे शहीद साईं जेके भी तुझा बाना शरीक थिया आहिनि या अल्लाह उन्हनि जी हाज़िरी क़बूल फरमा अल्लाह आमीन या अल्लाह उन खां अलावा जन्नत जे ॿारनि रात खान खे जेको कुझु तुंहिंजे दिलि नज़र मां नज़रानो न पंहिंजे अल्लाह बारगाह में आमीन। क़बूल फरमा या अल्लाह उन खे रिज़्क़ जी बरकत करे ॾिजाइनि अल्लाह रोज़ियूं ख़ुशहालियूं करे ॾिजाइनि बचनि खे सालियो नेक हिदायतारूं आज़माइशी माफ़ी ॾिजाइनि इम्तिहान जी माफ़ी ॾिजाइनि अल्लाह ऐं पंहिंजे राह में करे बि अल्लाह रखाइनि या अल्लाह हिन महफ़िल जे सदके पंहिंजे महबूब जी सारी उम्मत ॾे ख़ैर अल्लाह हुनजे बचड़नि ॾे बि ख़ैर अल्लाह रिज़्क़ ॾी खे बि ख़ैर अल्लाह आमीन अल्लाह पाक बेरोज़गार खे लाज़मी अता फरमाए अल्लाह आमीन या अल्लाह रिदाद रखे सालियो नेक अल्लाह हिदायत आमीन। फरमाए या अल्लाह बीमार कामले शफ़ाशी फरमाए अल्लाह आमीन अल्लाह जंहिंजे मथां कर्ज़ खां छुटकारो ॾिया अल्लाह या अल्लाह बेनमाज़ खे नमाज़ी करे अल्लाह आमीन या अल्लाह असांखे बुरनि कमनि खां बचा या अल्लाह असांखे नेक अमल तौफ़ीक़ अता अल्लाह आमीन या अल्लाह पंहिंजे दीन सां इश्क मोहब्बत जी तौफ़ीक़ अता अल्लाह या अल्लाह उहे कम कराए जंहिंमें तुरादी तुंहिंजो महबूब आहे अल्लाह आमीन या अल्लाह गुनाहगारूं ख़तादारूं कहिड़ा बि पर तुंहिंजे महबूब जी मथां अल्लाह या आमीन अल्लाह असांजे ख़ता न खे ॾिसो अल्लाह आमीन पंहिंजे महबूब जे मक़ाम खे ॾिसो अल्लाह जेको तुंहिंजो शान आहे न या अल्लाह तुंहिंजे शान जॻियूं असांजी इबन खे हिते कान्हे का अल्लाह या अल्लाह छा तुंहिंजो शान आहे छा तुंहिंजी ज़ात आहे छा तुंहिंजी सिफ़त आहे खोड़े खण मसो परी खयई तां खोड़ आदत जा खिड़नि जी सां ॾेई निभाइजे तोड़ असांखे बि करोड़ तूं पाण सुञाण अल्लाह आमीन तूं साहिब दादो सुपरी आ निसुरो नौकर बेहद करियां बंदगी हथ बदी हाज़िर इन चलींद सकीन की दोस्त आवां जो दर मूता मेरे नजर फिरी मिलाए दी पंजी अल्लाह आमीन मारू मिट मली रजा सबई पर क्या सू अल्लाह आमीन सोखिए भाए सबको ओखिए तू ही अल्लाह आमीन सोखिए भाए सबको ओखिए तू ही तू आनी मोला मथा मुंह बुढ़ो न लाज बाज आमीन कपड़ा मुझे कलब जा बेराई मेरा धोराज में धोबन खां कीन की साजर सवेरा अला इन मते जा मेरा पदरा न कजाए पिड़न आमीन ब्यादर ॾेई ॿिन खे ब्यादर ॾेई ॿिन खे तुंहिंजे दर आयुस सुहारा सोरठ वर मुंहिंजी का कर अल्लाह भला भेरे भर पालो पांद पेनार जो अल्लाह आमीन भाई पांद की चमी अंगण जे बचन गुण ए बचाए मुझे करती लख जन थोड़े लख जन तक माफी में दरा अल्लाह आमीन अल्लाह अल्लाह जी नालो तियमु वॾो आसरो ख़ालिक तुंहिंजे खांद जो परो पांद न हो नालो रब सदो रहियो आहे रूहन मुंहिंजा करीम रब कोई इंसान दुनिया में कंहिं सां नाजादी कंदो आहे सम्झींदो त मूं सां नाजादी कई आहे पोइ या अलाह पाक पंज दोस्त मेड़ वठी न्याणी मेड़ वठी तॾहिं ते वेंदो आहे अल्लाह अदा आमीन मां तुंहिंजे हिन ॻाल्हि जो मज़ारी आहे तुंहिंजे तॾहिं त आहियां न्याणी मेड़ वठी आहे दोस्त वठी मूंखे इन खता जी माफ़ी ॾे अल्लाह आमीन अल्लाह अॻिलो तुंहिंजो शान अॻिलो तुंहिंजो बानो पंहिंजो तॾहिं जो शान रखंदो आहे ऐं मेड़ खे मां ॾे बख़्शे छॾींदो आहे अल्लाह आमीन या अल्लाह पाक अॼु असां तुंहिंजे तॾहिं ते आहियां या अल्लाह ही तुंहिंजो तॾो आहे ऐं मेड़ यानी करीब करबला जी शहीद जो शान में जल सघो आहे
या अल्लाह करबला जे शहीद जी मेरे अल्लाह आमीन मासूम असगर जे खून जी मेरे अल्लाह आमीन इमाम कासिम अकबर जी शोर जी मेरे अल्लाह आमीन इमाम हुसैन इमाम हुसैन जी मेरे खड़े अल्लाह आमीन बीबी ज़ैनब जे सफर इंता में अल्लाह आमीन अमर बतूरी चादर में अल्लाह आमीन मौला अली मुश्किल कुशा जी बहादुरी में अल्लाह आमीन या अल्लाह मदीना सरकार मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि मेरे खणी असां तुझे बारगाह रे आधी रात तो तला किया ना अल्लाह अल्लाह आमीन करीम रब सुने मदीना जे सदके अल्लाह आमीन असां जा हे मेल ऐं गड़ा का कबूल फरमा अल्लाह आमीन दुआ कबूल फरमा अल्लाह रब्बना वला तुहमिलना मा ला तक़त लना बि वाफ़ना वग़फ़िरना वरहमना अंत मौलाना फिल क़ौमिल काफ़िरीन मुझा करीम रब तू रहीम करीम या अल्लाह पाक तुझा बाना इन महफ़िल में जेके बि दिल जा नेक तमन्नाऊं नेक इरादा करिया आहिनि या रब पूरा कजाए या अल्लाह की औलाद जा सिकायल आहिनि उनखे साल नेक सा औलाद अता फरमा या अल्लाह जिन खे रिज़्क़ तंगी आहे रोज़ी कुशादी करे ॾे या अल्लाह जिन जा अज़ीज़ खे बीमारियां पानी फिट में आहिनि उनखे कामिल शफ़ा से अल्लाह आमीन या अल्लाह ना स्वामी इलाज ताकत रे इम्तिहान दे करे तुझे रहम करम रहम का पास करे अल्लाह आमीन قال الله تعالى في شهر الكريم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا وسلموا لبيك اللهم صل على سيدنا محمد وعلى آله وصحبه أجمعين لا إله إلا الله दोस्तों मेरा टोली ठायो नंगर तमाम कसीरा सब के नंगर मिलंदो केर बि जी न वनी नंगर वाला नंगर पड़ी जो जल्दी अचो